सईदाबाद में 2013 के एनटीएस टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर जारी न करण खिलाफ सिकंदर अली, फैज़ान मेमन, कामरान, सईद जमाली, कमर जमाली, फहीम जमाली, ड्याम जमाली, अब्बास जमाली, दोस्त मोहम्मद मेमन, काशिफ मेमन, सिकंदर चना जी अगवाणी में प्रेस क्लब सईदाबाद से एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उम्मीदवारनि सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त असां प्राइमरी टीचर ऐं जूनियर एलिमेंट्री स्कूल टीचर जी पोस्ट लाइ 2013 में टेस्ट ॾिनी हुई, मगर 9 साल गुज़री वञण बावजूद असांखे अञा ताईं ऑफर ऑर्डर जारी न कया विया आहिनि। हुननि चयो त IBA टेस्ट में 40+ मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया आहिनि, जॾहिं त असां जूं 60+ मार्कूं हुजण बावजूद असांखे ऑफर ऑर्डर जारी न कया विया आहिनि। हुननि चयो त हिक ई सूबे में ॿिटो कानून लागू करे असां सां नाइंसाफ़ी कई पई वञे। हुननि चयो त तालीम जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह पारां बि रुगो आसरा ॾिना पिया वञनि, मगर अमल दरामद न पियो कयो वञे, जंहिं सबबि सिंध जे हज़ारे NTS पास उम्मीदवारनि में बेचैनी पखिड़िजी वई आहे। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त 2013 जे NTS टेस्ट पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी करे उम्मीदवारनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में असां वज़ीर आला सिंध हाउस अॻियां पुरअमन एहतजाजी धरणो हणंदासीं।